महसूसु कराई वई या इहो रियलाइज़ कराए वियो, असांखे इहो चयो वियो त कुझु शयुनि खां इंसानु पासे ते रहे ऐं कुझु जेके असांजे मुआशिरे में मौजूदु हूंदियूं आहिनि उन्हनि खे एक्सेप्ट करे, उन्हनि खे क़बूलु करे या उन्हनि जी ॻाल्हियुनि ते अमल करे। असांखे केतिरा अहिड़ा माण्हू मिलंदा आहिनि जेके हक़ीक़त में त असांखे पंहिंजा लॻंदा आहिनि, महसूसु थींदा आहिनि त उहे असां सां आहिनि या असांजी फेवर में आहिनि, पर जॾहिं उन्हनि जो ॻाल्हियुनि ते असां अमल कंदा आहियूं या उन्हनि ॻाल्हियुनि ते असां जॾहिं पैरवी कंदा आहियूं त पोइ उहे नुक़सानकार थी पवंदियूं आहिनि ऐं उनजो नुक़सान जो अज़ालो करणु ॾाढो मुश्किल थी पवंदो आहे, ॾाढो ॾुखियो थी पवंदो आहे आम माण्हुनि लाइ। मूंखे हैरत आहे अहिड़े माण्हू ते त अकुल ऐं शऊर हूंदे बि, सोच हूंदे बि, उनखे वीचार हूंदे बि त हू कंहिं ॿिए जे चए ते लॻी पए थो ऐं उन ई ॻाल्हि ते जेको आहे सो अमल थो करे पियो। मां ईअं नथो चवां त तव्हां कंहिंखां मशवरो या सलाह न वठो, पर सलाह या मशवरो करणु हिकु सुठी शइ आहे, पर उन माण्हू सां सलाह करे माण्हू उन सां मशवरो करे जंहिंखे अकुलु हुजे, जंहिंखे सोच हुजे या जंहिंखे सम्झ हुजे। कंहिं अहिड़े गेड़े सां या जंहिंखे ॼाण ई कान्हे तव्हां उन सां मशवरो कंदव, उन सां सलाह कंदव त उहो सलाह ॾियण वारो पंहिंजी जेका दुश्मनी हूंदसि या दोस्ती हूंदसि या जंहिंजे लाइ हू राय ॾिए थो पियो त हू उन बुनियाद ते ई तव्हांखे सलाह ॾींदो। जेकॾहिं तव्हां हुन माण्हूअ खां कंहिं ॿिए माण्हू जे लाइ पुछंदव त जेकॾहिं हू हुनजो दोस्त हूंदो त हू हुनजे लाइ सुठा लफ़्ज़ बयानु कंदो या हुनजी तारीफ़ कंदो, हुनजी नेकी कंदो या हुनजी पॉज़िटिव शयूं ई बयानु कंदो। पर जेकॾहिं तव्हां कंहिंसां इख़्तिलाफ़ वारे माण्हू खां पुछंदव त फलाणो माण्हू कीअं आहे त पोइ हू उन हिसाब सां ॻाल्हि ॿुधाईंदो ऐं ॾसींदो, चवंदो त हू तबियत जो कीअं आहे, मिज़ाज जो कीअं आहे, चिड़ाक आहे, गुस्से वारो आहे, ख़ुशीअ जो हुनजो अंदाज़े बयानु पंहिंजो हूंदो आहे। तंहिंजे करे कंहिं बि माण्हूअ लाइ राय मुक़ररु करण खां अॻु में सोचियो, महसूसु कयो या उन सां पाण वक़्तु गुज़ारियो। छो जो हज़रत अली करमल्ला वजह जो कौल बि आहे त माण्हूअ खे सम्झण जे लाइ उन सां गॾु वक़्तु गुज़ारणु लाज़मी हूंदो आहे। हिकु ॻाल्हि जेका मूं काल्ह पढ़ी सोचियो त तव्हां सां शेयर कयां त उहा ईअं ई त हिकु भेरे ॿ भाइर वेठा थिया, उहे टेलीविज़न पिया ॾिसनि वेठा, नंढो भाउ गौर सां टीवी पियो ॾिसे वेठो ऐं वॾो भाउ ओॾी महिल क्रिकेट पई हले त उहो रांदि पिया ॾिसणु वेठा। त उन ई वक़्तु उन वॾे भाउ खे हुनजी मदर चयो त वञ ॿाहिरां सब्ज़ी वठी आहे, भाॼी वठी आहे। हू जो वियो ॿारु त उन महिल टेलीविज़न ते हिकिड़ो ग़रीब ॿारु ॾेखारियो वियो, ॾुतरियल इलाइक़े जो या जंहिंखे दवा जा पैसा न हुआ या उनजी माली कंडीशन एतिरी ख़राबु हुई जो उन लाइ जेको अनाउंसमेंट करे पियो त हिन इलाइक़े में एॾी गुरबत आहे जो माण्हुनि खे दवा बि कान्हे का। त उहो छोकिरो जेको नंढड़ो हुते वेठो, उनजी तरबियत अहिड़ी सुठी थियल हुई, उनजी जेका नोरिशमेंट थियल हुई उहा ॾाढी हिकु समझदार औरत कई या समझदार मर्द जेको उनजो पीउ हुयो उन कई त उन भरिसां जेका सिरप पई उहा सीरप खणी ऐं हुन टेलीविज़न ते हारणु शुरू करे ॾिनी। जंहिंमहिल जो हुनजो भाउ आयो त हुन रड़ करे चयो त अम्मा हे ॾिस अदा जेको आहे सो इन ते दवा थो हारे पियो। त हुनजी माउ बि डुड़ंदी आई, तूं ईअं छो थो करें? त हुन चयो त हिन में हिकिड़ो ग़रीब ॿारु पिया ॾेखारनि टेलीविज़न में, हुनखे दवा कान आई त मां हुनखे दवा पई ॾियां। इहो सॼो तरबियत जो असरु थींदो आहे माण्हूअ ते। जेकॾहिं तव्हां कंहिं बि ॿार जी या कंहिं बि माण्हूअ जी तरबियत कंदव त उनजो इम्पैक्ट, उनजो असरु हुनजी ज़िंदगीअ ते हमेशह ई रहंदो आहे। अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि ज़िंदगीअ में जेके कंहिंजी इंसल्ट करण में देरि न आहिनि कंदा, ऐं जॾहिं हुनखे चयो वेंदो आहे तूं ग़लति आहीं या तुंहिंजी इंसल्ट छो थो करे, हुनजी बेइज़ती छो थो करे, त हू चवंदो आहे त मां सच थो ॻाल्हायां। अॼु ताईं त माण्हुनि खे ख़बर बि कान्हे त सच छा आहे या कंहिंजी इंसल्ट या कंहिं ते तोहमत हणणु या इल्ज़ाम हणणु इहो हक़ीक़त में छा हूंदो आहे। इहो सॼियूं ॻाल्हियूं जेके बि हिते हाणे असां तव्हां सां कयूं था वेठा, उहे इंसानु जेकॾहिं पंहिंजे अंदर में झाती पाईंदो त हुनखे समूरियूं शयूं महसूसु थींदियूं। हुनखे इहो ई महसूसु थींदो त मुंहिंजी ग़लती कहिड़ी आहे। हमेशह असां ॿियनि ते ब्लेम ॾींदा आहियूं, ॿियनि ते इल्ज़ाम ॾींदा आहियूं त तूं मूंसां ग़लति हलें, हिन मूंसां हीअ ज़्यादती कई, हिन मूंसां हीअ ज़ुल्म कयो, हिन मूंसां हीअ शइ जेको आहे सो कई आहे, मूंखे हक़ु न ॾिनई, मूंखे खाई वियो।
त हाणे जेकॾहिं उन माण्हूअ खे फ़ुर्सत मिले या टाइम मिले त घटि में घटि सिज लथे जो तव्हां अधु कलाकु 15 मिंट 20 मिंट कंहिं जॻह ते कंहिं कोने ते या निमाज़ पढ़ण जे दौरान मुसले ते वेही ऐं महसूसु कयो त मुंहिंजी ग़लती कहिड़ी आहे, मां छा कयो आहे, या माण्हुनि जो रवैयो मूंसां अहिड़ो रवैयो छो आहे, सख़्तु आहे या मिठिड़ो आहे या भलो आहे या कीअं आहे। त पंहिंजो पाण खे उन जे ख़ौफ़ खां आज़ादु करण लाइ पाण खे कुझु वक़्तु ॾियो, पाण ते कुझु ध्यानु ॾियो त जीअं तव्हांजी ज़िंदगी आसान थी सघे। अला साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।